दंबड़ शहर में जीअं ई जेको आहे सर्दीअ जी मौसम में बात थी आहे ऐं थधि में इज़ाफ़ो थियो आहे। ग़रीब ऐं बेपोच ऐं मज़दूर माण्हू जी रश लॻल आहे। जेके लुंडा बाज़ार तव्हांखे नज़र अचे थी उते हू ख़रीद कनि था ऐं उते जेके रेट आहिनि उहे केतिरा चढ़ियल आहिनि। उन खां पोइ गरीब माण्हू कीअं ख़रीद कंदा अचो त उनखां पुछो। इन 3 सालनि में अवाम खे कोई रिलीफ न ॾिनो आहे। महांगाई उरूज ते आहे। ग़रीब अवाम पुरियत मजबूर इन करे थियो आहे उन लुंडा बाज़ार जो रुख कयो आहे। गरीब माण्हू सखर वञण बदिरां जेकॾहिं हिते जेकॾहिं हिननि खे शइ कोट सूटर मफलर ऐं जेको जोराबा मिली रहिया आहिनि तमामु वॾो सुख आहे गरीब आवाम लाइ। ॾियनि पिया लेडीज़ हुजे या मर्द जो हुजे ॾियनि था पिया। होॾे खैरपुर में 100 सवा 100 में ॾियूं वेठा आहिनि। हिते हिकु सूट लॻो पियो 250 रुपया। त थोरो हिसाब रखनि गरीब माण्हू वञे काॾे जो 250 रुपया वारो वठूं असां। हिते ग़रीबनि जे लाइ सस्ता पिया शहर में महांगाई तॾहिं इन जे करे हितां ख़रीदारी कयूं शहर में तॾहिं नथा वञूं। असां सस्ती हलायूं था 150 रुपया हेठियों माल 200 मथे सस्तो था हलायूं। हिन जे करे गरीब माण्हू शहर में ख़रीद नथा करे सघनि। हुनजो चवणु आहे त तब्दीली सरकार अवाम लाइ को बि पैकेज न आहे ॾिनो। जेकॾहिं पैकेज मिले त गरीब माण्हुनि ऐं बेपोच माण्हुनि खे वधीक सहारो मिलंदो। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़।